कुरान तो फमन शहीद मिनकुम अश-शहर फल्यसुमहु। रब फरमायो जॾहिं ज़िंदगी में रमज़ान अचे, रमज़ान जो चंड ॾिसे, उनजे मथां लाज़िम आहे त फल्यसुमहु, रमज़ान जा रोज़ा रखे। जवान होजे, कुरान होजे, तंदुरुस्त होजे, बीमार होजे, फल्यसुमहु, कुरान तो फरमा रोज़ा रखे। बीमार त हर को आहे। असां त ॾिठो आहे 400 जंहिंजी शुगर ही उहे बि रोज़ो रखनि पिया। 90 साल जा कुराना बीमार ॾिठा त रमज़ान जा जून जुलाई जे महीने में सभु रोज़ा रखियो। मुझे अम्मा जी 95 साल उमिरि आहे, अल्हम्दुलिल्लाह कॾहिं रोज़ो न गुसायो रखे भई। ईमानी कुवत हुजे, रूहानी जंहिं वटि ईमानी ताक़त हूंदी, भली 100 साल उनजी उमिरि हुजे, जूल जुला जो 17 कलाकनि जो रोज़ो हुजे, इंशाअल्लाह हो रखंदो। पर जंहिंखे ईमानी कुवत न हूंदी, भली 25 साल उनजी उमिरि हुजे, 2.5 मण जी बोरी कुल्हे ते रखोसि त ट्रक जी छित ते पहुचाए, जनवरी जो 8 कलाकनि जो बि बेईमान रोज़ो न रखी सघे। दुआ कयो अल्लाह असांखे ईमानी कुवत रूहानी कुवत नसीब फरमाए। रोज़ा रखो इंशाअल्लाह, रब मदद करे। अलाए छा हयात खोड़ पर साल हुया, इन साल याद रमज़ान वल कुरान यशफ़ान लिल अब्द। मुझे नबी फरमायो रमज़ान भी क़यामत जे ॾींहुं रब सां ॻाल्हाईंदो, कुरान भी रब सां ॻाल्हाईंदो। रमज़ान रब जी आॾो चवंदो, या अल्लाह सॼो ॾींहुं वीचारो बुख ई उञ ते शुगर जो मरीज़, कलाक कलाक में पानी जो गिलास पियण वारो, 3 कलाकनि में रोज़ानो ॾींहं जो 4 दफ़ा 5 दफ़ा मानी खाइण वारो, या अल्लाह मानी भी छॾियई, पानी भी छॾियई, हराम त पंहिंजी जाते पर हलाल घरवारी जे बि वेझो न वियो। या अल्लाह मां सिफारिश तो कयां, मूंखे इजाज़त ॾे त मां हिन पंहिंजे यार खे जन्नत ॾे वठी वञा। हदीस में अचे थो, रब फरमाईंदो ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे। वरी कुरान ॻाल्हाईंदो, या अल्लाह मां बि हिन जो सिफारिशी आहे, सॼो ॾींहुं रोज़े सां हुयो, शाम जो इफ्तारी कई, मानी खाधई, पानी पीतई, लस्सी पीतई, शरबत पीतई, सुस्ती थी अस ॾाढी, बिस्तरो भी विछायो पियो, ईशा जी अज़ान आई। नफ्स ऐं शैतान चयसि बाबा रोज़ो फर्ज़ आहे, तरावी सुन्नत है, छॾ तरावी के मरी वेंदे मस्जिद बस पारा हाफ़िज़ साहब पढ़ंदो 19 रकातूं ईशा जूं 20 रकातूं तरावी जूं कोन पी सघंदे सुम्ही पओ बस रोज़ो रखियो अथई। हिन नफ़्स ऐं शैतान खे लत हई चई भली बसी पारा 83 पारा हाफ़िज़ पढ़े इंशाअल्लाह ईशा जी नमाज़ भी जमात सां पढ़बी, तरावियूं भी पढ़बियूं, कुरान भी ॿुधबो। या अल्लाह हिन एॾो मुंहिंजो साथ ॾिनो आहे, अॼु मां हिन जे लाइ सिफारिश थो कयां, मूंखे इजाज़त ॾे त मां बि हिनखे जन्नत में वठी वञा। रमज़ान वल कुरान यशफ़ान लिल अब्द, मुंहिंजे नबी फरमायो अल्लाह ताला कुरान जी सिफारिश भी क़बूल कंदो, रमज़ान जी सिफारिश भी क़बूल कंदो। हिन जवान जो हिकिड़ो हथ रमज़ान जे कुल्हे ते हूंदुसि, ॿियो हथ कुरान जे कुल्हे ते हूंदुसि, ॿिनि जवाननि जे विच में हूंदो, रब जी ज़ियारत करे वञी जन्नत में पहुचे। अज़म करे छॾियो इंशाअल्लाह रोज़ा रखा, घर में बच्चा सब रोज़ा रखा, कुरान भी पढ़जो, रमज़ान में जेतिरो थी सके कुरान। कदुर जी रात जेका आहे उहा रमज़ान जे महीने में बाज़ उलमा फरमाइनि कदुर जी रात जी रब ॿुधाई का, कदुर जी रात रब ॿुधाई कान त 21 या 23 25 या 27 या 28 या नबी साईं बि न ॿुधाए, इन में भी हिकमत है। जेकर ॿुधाइन हा त 21 या त बस माण्हू 21 जी रात जागन आशियन वांगुरु ॿुधायो, इन में हिकमत है। असांजा उलमा त फरमाइनि था सॼे रमज़ान में कदुर जी रात ॻोल्हियो, पर बाज़ उलमा फरमाइनि था सॼे साल में ॻोल्हियो, सॼो साल तव्हां रात जो जागो, ईशा जी नमाज जमात सां पढ़ो, फजर जी नमाज जमात सां पढ़ो, रात जो 4 रकातूं 8 रकातूं नफिल तहज्जुद जी नियत सां पढ़ो, इंशाअल्लाह कदुर जी रात नसीब थी।
लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर, हिकड़ी रात 1000 महीननि जे रातियुनि खां वधीक आहे। सॼो साल गुल। जुमे जहिड़ी हिकड़ी घड़ी आहे, मुंहिंजे नबी फरमायो जेका बि तव्हां दुआ घुरो अल्लाह ताला तव्हांजी दुआ क़बूल कंदो। पर ॿुधायो कोन, सुबुह जो आहे, मंझंदि जो आहे, शाम जो, उहा बि छिपियल। उनजी हिकमत भी आहे त जुमे जे ॾींहुं सॼो ॾींहुं मस्जिद में वेठा हुजो, फजर खां वठी मगरिब ताईं सॼो ॾींहुं पिया दुआऊं घुरो, सॼो ॾींहुं पिया क़ुरान पढ़ो। इंशाअल्लाह उहा घड़ी तव्हांखे नसीब थी वेंदी जो तव्हांजूं सभु दुआऊं क़बूल थी। ईअं असां वरी ईंदासीं ख़ुतबे ते, ख़ुतबो थींदो उन महिल ईंदासीं। तारा हूंदा घड़ियाल में, केॾी महिल तो मौली बस करे, माना मस्जिद में अचे फासंदासीं, जेल में फासंदासीं त केॾी महिल जान छुटे। इहा मुसलमानी। सॼो ॾींहुं जुमे जो माण्हू मस्जिद में। मौत जो वक़्तु बि ॿुधायो कोन त कॾहिं मरम, ॿुधायो वियो। मौली जोगी साहब 2030 में मरंदो, 40 में मरंदो, मौत ईंदो ज़रूर, पर ॿुधायो न वियो। इन जी हिकमत इहा ई आहे त तव्हां हर वक़्त में तयार हो, मौत जे लाइ हर वक़्त तयार। जंहिं महिल फ़रिश्ता अचनि मौत वारा, तव्हां खिलो, भली आयो, जी आयो, असां तयार वेठा। असांजो मौलाना अब्दुल्ला चांजो रहमतुल्लाह अलैहि आख़िरी वक़्त में बीमार थी पिया। कंजारे जी जमात 250 रुपया चंदो कयो, साईं मौलाना मोहम्मद कासिम साहब खे ॾिनऊं त साईं चांडो साहब बीमार थी पियो आहे, लाड़काणे शेख ज़ैद कॉलोनी में रहंदा। ई तावन वञी कयो, साईं फरमाईंदो आहे मां 250 रुपया खणी अचे चांडे साहब खे ॾिनमि। साईं कंजारे जी जमात तावन कयो आहे। चांडे साहब जे अखियुनि में पाणी अची वियो। चई यार जे वक़्त में पैसे जी ज़रूरत हुई, उन वक़्त में पैसो हुयो कोन, हाणे त असांजी सवारी तयार बीठी आहे, हाणे असांखे पैसे जी कहिड़ी ज़रूरत। असां तव्हांखे तयार वेठा आहियूं। जंहिं महिल मौत जा मलाइक जो आया, उनजो पुटु जेको मज़हबी पीउ जे ख़िलाफ़ हुयो, उहो पाण पियो चए त बाबे खिली करे चयो यार एतिरा छो आया हो, मां त हिकिड़े सां ई हलण जे लाइ तयार हो। الذين تتوفاهم الملائكة الطيبين يقولون سلام عليكم ادخلوا الجنة। कुरान तो फरमा जेको मौत जे लाइ तयारी कंदो आहे, पोइ उन वटि मौत जा मलाइक बि ख़ूबसूरत सुहिणा चोॾीअ जे चंड वांगुरु चिमकंदा आहिनि। जन्नत जा रेशमी रुमाल, पट जा रुमाल खणी ईंदा आहिनि। पोइ चई त जे मथां सलाम वराईंदा आहिनि, अस्सलामु अलैकुम। पोइ चवंदा आहिनि इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया। हिन जे रूह खे चवंदा आहिनि हलिया, तो तकलीफ़ूं बर्दाश्त करे रब खे राज़ी कयो। रब फरमा तो हलिया त मां तोखे पंहिंजो दीदार कराए जन्नत जे हिंदोर में तोखे लोॾे राज़ी कयां। उदखुलुल जन्नत या कब्र बाज़ार मिटीअ जो ढेर आहे, पर हेठि तुंहिंजे लाइ जन्नत जे बाग़नि में हिकिड़ो बाग़ अथई। ला ख़ौफ़ुन अलैकुम, ख़ौफ़ न कर, डिॼ न, वला अंतुम तहज़नून, पोयरनि जो बि ग़म न कर त मुंहिंजे बचनि जो छा थींदो, बेवा ज़ाल जो छा थींदो, अबो अमा कुरागार उन्हनि जो छा थींदो। वला अंतुम तहज़नून, उहे फ़रिश्ता चवंदा पोयनि जो बि ग़म न कर, तुंहिंजे पोयरनि जो बि अल्लाह मालिक वारिस। हाणे असांजे मदरसे जे भरिसां हुते खोसो आहे, जुमे ते फौत थी वियो। अॻे जुमे आज़ान ॾींदो हुयो बि वीचारो सफ़ा हाणे पढ़ियल निमाज़ सां, आज़ान सां मोहबत। उनजे पुटनि चयोसीं जुमे जी आज़ान आई, बाबे खे थोरी तकलीफ़ हुई, सक हुयुसि। असां चयोसि बाबा आज़ान आई आहे जुमे जी, अॼु आज़ान तो न ॾिनी। चई टाइम थी वियो आहे? चयो हा बाबा। त उते अज़ान शुरू कई पंहिंजे बिस्तरे ते, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस सलात हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह, अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह
मोहम्मद रसूलुल्लाह आज़ान पूरी करे पुटन के चई पुट मां आज़ान ॾेई छॾी आहे हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे नमाज़ पढ़ो या न पढ़ो असांजो अल्लाह वाहिद आहे ईअं दम परवाज़ थी वियो नथो ॾिठो मुंहिंजे मदरसे जे भरिसां ग़रीब बेचारो खुश हालांकि हुयो बि अणम पढ़ियल पर मस्जिद सां नमाज़ सां मोहबत उनजो दम ईअं परवाज़ मां तव्हां खां पुछां थो इन्हनि जे लाइ क़बर में इस्तिक़बाल थींदो या न क़बर इन्हनि जे लाइ हिन जहान खां 1000 दफ़ा वधीक भली आहे रमज़ान में नमाज जी पाबंदी कजो ख़ुशूस क़ुरान मजीद घणो नबी से फरमा अलिफ लाम मीम हिकिड़ो हर्फ न आहे अलिफ जुदा लाम जुदा मीम जुदा जेको पढ़े तो अलिफ लाम मीम उनजे अमाल नामे में 30 नेकियूं थी लिखजन 30 गुनाह था माफ थियन 30 दर्जा था जन्नत में बुलंद थियन बाज़ उलमा फरमान था न अलिफ में 3 अखर अलिफ घणा अखर 3 लाम में 3 अखर मीम में 3 अखर जेको पढ़े तो या ॿुधे तो अलिफ लाम मीम उनजे अमाल नामे में 90 नेकियूं थी लिखजन 90 गुनाह था माफ थियन 90 दर्जा था जन्नत में बुलंद थियन उलमा फरमान था इन नमूने सां तव्हां हिसाब कंदव त जेको हिकिड़ो क़ुरान मजीद जो ख़त्म कंदो उनजे अमाल नामे में 1 खरब 83 अरब 62 करोड़ नेकियूं उनजे अमाल नामे में सुभान अल्लाह ॾाढा चओ एतिरा पैसा मिलन त ख़ुशी थींदी आहे नेकियूं एतिरियूं मिलन हिकिड़ो क़ुरान मजीद ख़त्म कंदो बाबा हिते नेकिन जो कदर न आहे नेकिन जो कदर उते थींदो जिथे नेकिन जी बाज़ार लॻंदी नेकिन जी मंडी लॻंदी बाबा बसरनि जो कदर बाज़ार जो सॼो बसर ख़त्म थी वञे बोड में ॿुॾी वञे पोइ बसर जो रेट आहे बाज़ार गिदरनि जो कदर भी बाज़ार में आहे जॾहिं गिदरो अगलब थे पोइ बाज़ार में गिदरे जी क़ीमत है इन नेकिन जो कदर भी क़यामत जे ॾींहुं थींदो जॾहिं नेकिन जी मंडी लॻंदी मुंहिंजा मोहतरम साथियो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे नेकी एतिरी क़ीमती थी वेंदव एतिरी नेकी क़ीमती थी वेंदी जो पुट पीउ खे चवंदो बाबा हिकिड़ी नेकी ॾे मुंहिंजे जन्नत जन्म जो मसइलो आहे पीउ चवंदुसि मां तोखे सुञाणा ई कोन थो तूं आहीं केरु जो मूंखां नेकी थो अम्मा वठी तो अम्मा भला तू नेकी ॾे मुंहिंजे जन्नत जन्म जो मसइलो आहे मां चयोसि तूं आहीं केरु यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्ज़ियतिन अम्मा अर्ज़त कुरान तो फमखीर प्याक बच्चो तड़पंदो पियो बुख में उन में मां ॾिसंदी पई पर उनखे रहम कोन ईंदो जो बच्चे खे खणी करे खीर प्यार मां को वधीक पीउ को वधीक रहम दिल केरु आहे उस्ताद ऐं मुर्शिद वधीक अजो नेकिन जा दरिया था वहनि नेकिन जा वावड़ पिया था वहनि असांखे परवाह ई कान्हे वक़्तु अथव रमज़ान में ये शइ पंहिंजे सीज़न में सस्ती थींदी आहे ये रमज़ान मुबारक जे महीने में अल्लाह जी रहमत भी सस्ती थींदी आहे हदीसुनि जे किताब में अचे थो जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आहे अल्लाह ताला पंहिंजे रहमत जे कोटल खे ई केराए छॾींदो आहे त लुटियो मुंहिंजा मानो मुंहिंजी रहमत दुनिया जे कमाइण जो महीनो कोन अथव अॼु गिदरल वारो बि चवे थो त रमज़ान अचे त रोज़ेदारनि जी खल लाहियो हिंदागल वारो बि चवे थो त रमज़ान अचे त मुस्लमाननि जी खल लाहियो पैसा कमायो कपड़नि वारा रमज़ान खां अॻु में मार्केट में कपड़ा वठी था अचनि बूट वठी था अचनि त रमज़ान अचे त रोज़ेदारनि जी खल लाहियो मुस्लमाननि ईअं सम्झो आहे त रमज़ान दुनिया जे कमाइण जो महीनो आहे हालांकि रमज़ान आख़िरत जे कमाइण जो महीनो अथव टाइम ठाहे छॾियो हाणे सुबुह जो तहज्जुद ते माण्हू उथे 4 बजे जीअं उथारनि रोज़ेदार उथो वुज़ू करे नफ़िल पढ़ी वरी तिलावत करे वरी सेरी करे वरी सुम्हो न जल्दी वरी सेरी करे वरी मस्जिद दौड़ कयो नमाज़ जमात सां पढ़ी इशराक पढ़ी पोइ वरी घर जी आराम कयो
11 12 बजे ते वरी उथी फ्रेश थी माण्हू कमकार लाए वरी ज़ोर जी नमाज़ जमात सां पढ़ी वरी थोरो दौड़ करे वरी माण्हू सुम्हे। नमाज जो कुरान मजीद जी तिलावत जो माहौल बनायो घर में। रमज़ान में असां जेके नेकियूं कंदासीं उन जो असर सॼे साल में ज़ाहिर। रमज़ान में नमाज पढ़ंदासीं तहज्जुद पढ़ंदासीं दौड़ कंदासीं त ॿियनि महीने में बि नसीब थींदी। रमज़ान में जो नसीब न थियो त पोइ सॼो साल ईअं गुज़री। कोशिश कंदो थी सघे थो रमज़ान में जेतिरो थी सघे सखा कयो ग़रीबनि मिस्किननि खे रोज़ा खोलायो फितरो भी अगे ॾेई छॾियो रमज़ान खां अॻे। हूअं त ईद उल फितर ते ॾिबो आहे फितरो पर कोशिशि कयो ग़रीबनि मिस्किन जेके बेवा आहिनि उन्हनि खे फितरे जा पैसा अॻे ई ॾेई छॾियो त उहे बि सुकून सां रोज़ा रखनि। उन्हनि खे बि को लटे कपिड़े जी परेशानी न थिए खाधे पीते फितरानो अॻे ई कढी छॾियो। मदरसनि जी बि सार संभाल हलंदा। मदरसे में हिकिड़े तालिब जो रोज़ानो 100 रुपया ख़र्च घणो इहो किफ़ायती ख़र्च। सुबुह जो चांहि पापा मंझंदि जी मानी राति जी मानी बिजली आहे गैस आहे बोर्ची आहिनि उस्ताद आहिनि उहो त अलावा खाधे पीते जो हिन जो माना रोज़ाने जो घटि में घटि 100 रुपया ख़र्च आहे हिकिड़े तालिब महीने में घणा थिया 3000 महीने में 3000 जो तालिब खाए थो किफ़ायती ख़र्च। साल में घणा थिया 36 थिया पर हाणे 2 महीना मोकल था शाबान रमज़ान मोकल इहो तव्हांखे माफ़ 30 महीना इहो 10 टकाई 30,000 सालाना इन तालिब जो ख़र्च आहे घणो 30,000 ऐं 20 साल इहो तालिब मदरसे में पढ़े काइदो नाज़रा हाफ़िज़ आलिम। मां 80 में मदरसे में दाख़िल थियुसि 97 ताईं मुसलसल 97 98 में फरागत हज़रत साईं ॿेर वारा आया पछाड़ी आख़िरी हदीस उन्हनि पढ़ाई सही वॾनि माना 17-18 साल लॻी विया। अञा उन वक़्त में तख़स्सुस मुफ्ती जो कोर्स कोन भला 20 साल इहो तालिब पढ़े थो मदरसे में। इन जे पीउ मां खां पुछा करे ॾिसो त तूं घणो ख़र्च कयो आहे जवाब 0। पाण जेको रज़ा ख़ुशी सां ख़र्च ॾियनि किराए भाड़े जा ख़र्ची ॾियनि उहा अलावा बाक़ी मदरसे जे मथां हिन जो को बि ख़र्च न आयो आहे। तव्हांखे के असांजा मौलवी मोतिम तालिब फारिग थींदा आहिनि हाफ़िज़ थींदा आहिनि आलिम थींदा आहिनि पोइ चवंदा आहिनि जलसो था करायूं पिणे वारनि खां 50,000 10,000 वठी अचो पर असांजा बुज़ुर्ग फरमाईंदा आहिनि बाबा ईअं न कयो ग़रीब तालिब आहिनि मिस्कीन आहिनि जलसो बीजा तो चंदो करे करायो इन्हनि तालिबनि जे पीउ मां खां न वठो पंहिंजे रज़ा ख़ुशी सां ॾियनि त ठीकु आहे न त तव्हां इन्हनि खां न वठो। दस्तार जो काज बि तव्हां पाण कयो 20 सालनि में तव्हांजे हाफ़िज़ आलिम जे पीउ मां जो ज़रे जेतिरो बि ख़र्च नथो थिए सॼो असां पिनी करे जीअं पंहिंजे बच्चनि खे पालियूं था तव्हांजे बच्चनि खे पालियूं बि था पढ़ायूं। अॼु वाइदो कयो त साल में हिकिड़े तालिब जो ख़र्च ॾींदा किथे बि ॾियो जिते तव्हांजो एतमाद हुजे को मदरसो वञी उते ॾिसो उस्ताद खे मोहतिम साहिब खे ॾिसी चयो साईं हिकिड़े तालिब जो 30,000 मां ख़र्च ॾियां बाबा 30,000 चांहि में खपी था मीर माछीअ में चांहि घणे में कोप 50 रुपया आहे सो बि माना पाणी हूंदुसि या केमिकल हूंदुसि पाउडर हूंदुसि ख़ालिस खीर वारी चांहि महांगी 100 चांहि जा पैसा 30,000 साल में हिकिड़े तालिब जो कंहिं मदरसे में ख़र्च ॾियो। इहो आलिम थी वेंदो हाफ़िज़ थी वेंदो जेसि ताईं क़ुरान पढ़ंदो दीन जी ख़िदमत कंदो उन जा शागिर्द असां मरी वेंदासीं इंशाअल्लाह इहो सवाब क़यामत ते मिलंदो।